तू माई जादू सा हर चक्कर राज वठाण ला शहर विंदी आई। हाँ हाँ वसाई जादो चवंदी आहे त हल मूंसां गॾिजी मूंखे कपिड़े लटे वठण जी ख़बर कोन थी पवे त हली पाण वठी अचूं। ऐं तोखे त ख़बर आहे न त मां वठंदी आहियां छोकिरियुनि जा कपिड़ा लटा कुंवारनि जा माई त वठी ईंदी आहियां। ऐं हर दफ़े सां मूंखे 500 1000 तरीअ ते रखे छॾींदी अथई। भला ये माई जादू कॾहिं खां एॾी सखावत करण शुरू कई आहे छो तो कि हर चक्कर 1500 थी दी। ऐं सखावत वरी किॾो थी करे तोखे त ख़बर आहे न त इहो हुन जो कमु मुंहुं में फाथल आहे तॾहिं इहे 5 रुपया मुंहिंजे हथ ते थी रखे। भला इहो त ॿुधाए को ॾाज बि चङड़ो वरितो अथसि या वते थी जुगाड़ कंदी? न वसाई न जुगाड़ कोन थी करे ऐं हर दफ़े सां भरियूं भरे ईंदी आहे भरियूं। इहो सच पई चई या मुंहिंजो अंदर साण ला वॾा पई करी? वसाई रुगो तुंहिंजो अंदर कोन थी साड़ियां अंदर त मुंहिंजो बि सड़ियो पियो आहे जादो जे तरफ़ खां। पर छा कयां इहो सच आहे। ऐं हिकु हिकु वॻो 5-5 हज़ार 10-10 हज़ार वारो पई वठे असली भरियूं भरे आई आहे कुंवार जे लाइ। एॾो पैसा माई जादू वटि आयो किथां? वसाई 10 ज़ाल मुड़ुस हिकु छोरो था अथनि ऐं जेकॾहिं ख़र्च कनि था त अजायो ख़र्च थोरा ई था कनि। सॼी उमिरि त हिन ज़ाल मुड़ुस पैसो गॾु कयो आहे ही त वक़्तु अथनि त छोकिरे ते ख़र्च कनि ऐं कुंवार खे सुहिणो करे घर पढ़ाए छॾे। नानी साणी भला इहो त ॿुधाए तूं सोन वग़ैरह वरितो अथनि? न न अञा सोन कोन वरितो अथसि अजायो जो मां कूड़ ॻाल्हायां। हा बाक़ी चवे पई त वसाईअ पंहिंजे भाउ जे लाइ 5 लख वारो सेट ठारायो मां पंहिंजे पुट जे लाइ 10 लख वारो ठाराईंदुसि। ठहियो ठहियो माई छॾाणनि ॻाल्हियुनि खे। अच्छा इहो ॻाल्हियूं करे मुंहिंजो हाउ न साड़। वसाई अंदर त मुंहिंजो बि सड़ियो पियो आहे जादू लाइ पर छा कयां तोखे त ख़बर आहे त मां विझंदी आहियां रधे पके में पाणी पर अलाए छो जादो जे रधे पके में पाणी असली मूंखे पवे ई कोन थो मौक़ो ई कोन थो मिले अहिड़ो। वो ताकत खाली आ आलम खाना लगे तो दोस्तों के खबर पहुंची वई हूंदी। मां ॿिनि ॾींहंनि खां घुमाया हुन अंदाज़ो लगाए छॾियो हूंदो। हाणे मूंखे इहो ॿुधाए त ॿी कहिड़ी जॻह जिथे मुंहिंजे सौट खे कैद कयो अथनि? मूंखे सिर्फ़ दोस्तूअ जी इहो ताक़त ॾिठल आहे वधीक मूंखे का बि ख़बर कोन्हे का। आलम खान हाणे असांखे हितां लिकिरणु खपे किथे मसलो न थिए पंहिंजे ठिकाणे ते हली वधीक हाल हवाल हिन खां उते था हली वठूं। मारणो अथई न त भल मारे छॾ पर अॻिते मां हिकु विख बि न वधंदुसि। तुंहिंजो इहो शौक़ बि पूरो थो कयां। न दोस्तू न हीराणा खान खे जिंदा घुर्जे जिंदा। अॻियां थियल वरियाम असांखे हथ खणण ते मजबूर न कर। मूं हथ खणंदे कहिड़ो तूं अबे जो पुट आहीं अॻियां थियल खयां न रत में ॻाढ़ो। इज्जत सां हल वरियाम घणो असांखे मजबूर न कर। ही तव्हांजो वक़्तु आहे नेठ त मुंहिंजो वक़्तु बि ईंदो। जेकॾहिं तूं असांखां ज़िंदा वापसि वहीं न तॾहिं तुंहिंजो वक़्तु ईंदो। हलो मती हलो अॻियां जी हलो। अति जादो जीअं तो मूंखे चयो आहे न तीअं ई मूं कयो आहे। असली वसाईअ जा आटर साड़े आई आहियां। अॼु राति त हुनखे निंड ई कोन ईंदी ऐं सिजो भरण सां अॼु तुंहिंजो दर वसाईंदी त ॾाज ॾेखार। हाणे त मूंखे भला 200 रुपया ॾे न त वञी कोड़े खे मानी पचाए खारायां। चाड़ा ठीक आहे मूंखे 200 रुपया त ॾिजाए। हा 200 रुपया त ॾियां वठो पर मूंखे इहो ॿुधायो
कहिड़ो ट्रिको पंजो कयो अथव ऐं कंहिंजे लाइ फाहो तयारु कयो अथव। आई वटि 200 रुपया। हाणे ॿुधायो। चाड़ा हाणे तूं त बस करे बि ये असां माइनि जा मसला आहिनि। चुप करे हाणे। अता चाड़ा बस जे घोट खे ॿुधाए आई आहे त चाड़े जे पुट जी शादी आहे ऐं हाणे लाज बि ओड़ो ई ठाहिजो मतलब माण्हू खिलाए पंहिंजे मथां। भाई हाणे वसार त ज़ोर लायूं था बाक़ी हाणे मथो त पंहिंजो कोन फाड़ींदासीं न। अड़ीअ थी असीं मथो फाड़े बि अहिड़ो पिड़ो गॾु कंदासीं असुल सॼे घोट जा वात पटिजी वेंदा। ॾिसजाए न आता जेको पिड़े में तव्हां सामान ॾींदो त उहो त छोकिरी वरी वापसि खणी तव्हांजे ई घर ईंदी न। सियाणी तूं छॾ चाड़े खे ऐं आऊं तोखे अहिड़ो पिड़ो गॾु करे ॾेखारींदसि जो माण्हुनि जे वातुनि में आङुरियूं पइजी वेंदियूं ऐं हर को ॾिसजाए ईअं चवंदो त पुट जी शादी कराए त जादो कराए बाक़ी मिड़ई ख़ैर। ओए अहिड़ो कमु कजाए जो असांजी रहियल कुटियल ज़िंदगी असली कर्ज़नि लाहींदे गुज़रे। अता झाड़ा तूं बि कमाल थो करे ऐं अलाह सां हिकिड़ो ई त पुट ॾिनो अथव उनजी शादी का दोलन तमामल सां ख़ुशि नाचनि सां थिए न। कयूं था पंहिंजो ई ढींगो ढेरी। बाबा साईं जो खे खुश हो पुट। बाबा साईं मूं का बि वाट न आहे छॾी जो मां तव्हांजे साम्हूं ॻाल्हाए सघां। पोइ बि तव्हां में उमेद ई सम्झी आयो आहियां मूंखे माफ़ कंदव। गोरा बाबा तूं अहिड़े माण्हू जे हथ में वेह जेको पंहिंजे वॾे भाउ जी इज़त कोन कंदो त तुंहिंजी कहिड़ी इज़त कंदो हूंदो। ऐं बाबा हू त तोसां का बि हमदर्दी करे ई नथो सघे। बाबा साईं मुंहिंजी बि सोच राणा जी ग़लति हुई। कॾहिं बि मां पंहिंजो बुरो भलो न सोचियो। बसि इहे अखियूं पूरे राणा जे इशारनि ते नचंदो रहियसि ऐं जॾहिं राणा जा मक़सद पूरा थियण लॻा त मूंखे पंहिंजे मथां भार सम्झण लॻो आहे। अञा वक़्तु न आहे वियो गोरा। तूं ॿार न ई रहियो आहे बाबा। तूं पंहिंजे भले ई बुरे जो पाण सोचे सघीं थो। बाबा साईं जेकॾहिं तव्हांजो हथ मुंहिंजे सिर जे मथां हूंदो न त पोइ थी सघे थो मां पाण खे संभाले वञा। गोरा बाबा मूं पंहिंजे घर जा दरवाज़ा तुंहिंजे लाइ खोले छॾिया ऐं पंहिंजी न्याणी जे करे मूं तुंहिंजो समूरियूं ग़लतियूं माफ़ करे छॾियूं। ॾिस पुट जेकॾहिं न तूं मुंहिंजे चए ते हलंदे त बाबा तुंहिंजी इज़त थींदी। बाक़ी जेकॾहिं तो पंहिंजूं इहे साॻियूं ई अदायूं क़ाइमु रखियूं त बाबा पोइ तूं हिन घर मां जीअं तोखे राणा खान पंहिंजे घर मां तड़े कढियो। बाबा साईं हाणे तव्हां दिलि जाए कयो। मूं तरफ़ां तव्हांखे का बि शिकायत न मिलंदी। बाबा साईं जेको बि तव्हांजो हुकुम हूंदो न उनखे मां पंहिंजो ईमान सम्झी पूरो कंदुसि। यार वतन दा फिरंदा मिठल ये वतन दा दिल के खुश कंदा। इनन में एतरो दम ही कोने जो मूसा वेठन वरी भी तोरो ख्याल सा घुमंदो कर। जेकॾहिं न यो कुत्ते वारो चक पाए विया त पोइ पलान त वठणो पवंदो न। तूं उन्हनि खे छॾ ही वठ पूरा 2 लख रुपया अथई वञी पंहिंजो गहो चाड़। लाला तो त चयो त 1.5 बस थींदो ए 2 लख आहिनि। मैं 1,80,000 करे वई 20 घर पे लवा। हा पर तो पंहिंजे ख़र्च लाइ रखिया आहिनि। मुंहिंजो अला मालिका तूं वञी पंहिंजो गहो चाड़। इहा तुंहिंजी महिरबानी यार। महिरबानी छाजी मिटल जॾहिं मूं शादी कई न त मुंहिंजी मदद कजां। वाह लाला वाह इहा हाणे ॻाल्हि तो करी। तूं रुगो हुकुम कजाए मां तुंहिंजो थोरो ज़रूर लाहींदुसि। पोइ छा सोचो अथई हलऊं अकबर खान ॾे। चइबो त मूंखां सवाइ तव्हां कोन ईंदो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तूं होॾां हलण खां छो थो की भाई। सुल्तान लहरायां कोन थो। अदो अकबर को मूंखे कोई कोन खाईंदो।
जेकॾहिं कोई न खाईंदो त पोइ छो थो हली हलो न असां सां गॾु अदा मां त सम्झां थो त राणा खान अॼुकल्ह अकबर खान जे पाचोले खां बि डिॼे थो। मलार छिरकण वारा ॾींहं विया अदे अकबर खान जड़ा हाणे अची 10 बि हार न तॾहिं बि राणा खान खे लोॾे कोन सघंदा छो त राणा राका सां पाण में अजायो दे छॾियो हलण जिकियो जेकॾहिं अकबर खान घर निकिरी वियो त वञी सुम्ही रहंदो ऐं अॼोकी राति बि असांजी हली वेंदी त पोइ हलो सुल्तान चाची अचो वेहो न विया कोन थी मां पंहिंजे रूम में थी वञा चाची यकीन कयो त मां ॾाढो शर्मसार आहियां तुंहिंजी ग़लतियुनि खे असां माफ़ करे छॾियो आहे पोइ शर्मसार छाजे लाइ गोराम बस इहो ख्याल रखजा त वरी ये ग़लतियूं ॿीहर न थियनि चाची हिन खानदान जे करे मां पंहिंजी जान त ॾेई सघां थो पर ॿीहर ग़लती न थींदी हिन खानदान जी इज़त जो ख्याल रखंदे त तोखे बेपनाह मोहबत मिलंदी गोराम हितां तोखे एतिरी त इज़त ऐं मोहबत मिलंदी जंहिंजो तूं अंदाज़ो बि नथो लॻाए सघी चाची मां वध में वध इहा ई कोशिश कंदुसि त तव्हांजी ऐं चाचा साईं जी उमेदनि ते पूरो लाहियां सदैव ख़ुशि ऐं आबाद हूंदे अल्लाह कंदो त कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे ॾिसी पियो न गोराम हिते तुंहिंजी केॾी इज़त आहे ऐं चाचा राणा जे घर में सुख जो साह बि कोन पिया खणी सघूं छा थियो जाड़ा छा पियो सोची जादो मां हिकड़ी नई ख़बर ॿुधी आहे तूं वञी जांच लई जुत जो कूड़ा या सचा वरी कहिड़ी ख़बर ॿुधी अथई ख़बर आहे त राणा गोराम खे पंहिंजे घर मां टीकाए कढी छॾियो आहे वञी धूड़ पाइनि कोई पाण में विढ़ी मरण तंहिंमें असांजो छा असांजो सभु कुझु वियो जादो सभु कुझु वियो पर उन्हनि में असांजो कहिड़ो मतिलबु तूं पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त सुर सां ॿुध न पर न सही तोखे हर ॻाल्हि में इहो टिपको ॾियणो ई ॾियणो आहे पहिरीं कंहिंजी माण्हू ॻाल्हि ॿुधंदो आहे पोइ माण्हू ट्रा शुरू कंदो आहे बेटा राणा ऐं गोराम आहिनि हा सिर जी अची तोखे लॻी आहे उहो न करे जो इहो छोरो पंहिंजी माईअ खे वठी वञी अकबर खान जे घर में रहियो आहे छा हा तॾहिं त चवां थो न जेकॾहिं वाकई इहो छोरो पंहिंजी माईअ खे वठी वञी अकबर खान जी हवेली में रहियो आहे त पोइ इहे सम्झ त राणा ऐं गोराम जी हिक ॿिए जी चाल आहे उन्हनि खे ने ख़ौफ़ अची वरायो आहे त मिठल जेकॾहिं शादीअ खां पोइ वञी वाकई अकबर खान जी हवेली में रहियो न त मिठल सॼी मिल्कियत जो वारस थी वेंदो इन्हे जे करे गोराम खे ओॾे मोकिलियो हुनई हाणे आई न ॻाल्हि मुंहिंजी सम्झ में जाड़ा जेकॾहिं सच में इहो छोरो वञी राणा जे घर में रहियो आहे पोइ त असांजा पेर कोन खपंदा ऐं असीं पोइ त ॿारहें बन्ने ते ई रहिजी वेंदासीं हमेशह हमेशह लाइ इन्हीअ करे चवां थो त हींअर जो हींअर वई आहे जांच पीच लही आहे मुंहिंजे वञण सां छा थींदो ईअं कर तूं पाण वञ ऐं वञी ॾिस ऐं जेकॾहिं सच मुंहिंजो छोरो उते रहे थो न त वञी पंहिंजी भेण जा कन भर अहिड़ो कमु कर जो मिठल जी शादी खां अॻु में गोराम जा पेर उतां रही वञनि ऐं इन छोरे ने भागे खे घर मां तड़े कढंसि इहो जेको राणो आहे न राणो वॾो डाइणो आहे साईं वॾो डाइणो इन छोरे खे पट्टी पढ़ाए मोकिलियो हूंदई त मरंदो मरी वञ पर इन घर मां पंहिंजा पेर न ड्राइजांइ इहे जेसिताईं अकबर खान जो ढींगो ढेरी न कंदा तेसिताईं पंहिंजे घर मां पेर न ड्राहींदा तूं बि त वॾो खड़पी लही को घटई छा अहिड़ो वञी कमु कर जो छोरे खे थुॾा हणी घर मां कढी छॾंसि ख़ुदा करे इहे लफ़्ज़ जेको असां सोचियो आहे वाकई जेकॾहिं इहे आहे न पोइ त साईं असांजा पेर इन घर में खुपंदा ई कोन साईं छा ॻाल्हि आहे राति खां परेशान आहियो हाँ बानू बेगम रात सुल्तान वारा आया
चयो पे तो छोकरी असांजे हवाले कयो ऐं असां हर कसम साथ ॾियण लाइ तयार आहियूं। पोइ तव्हां छा जवाब ॾिननि? बानो बेगम मूं त घणेई हुनखे एतबार ॾियारण जी कोशिश कई, पर इहो राणा खान चए पियो त अता छोकरी हुननि जे हवाले कई। राणा खान जी चिणक ते सुल्तान ऐं हुनजा भाउर उतां खां वञण लाइ तयार ई न हुया ऐं चवनि पिया त असीं भले साईं ते हथ रखी हर क़िस्म जी साख ॾियण लाइ तयार आहियूं त छोकरी असांजे हवाले कयो, न त असां हथियार तां ते उभा कंदासीं। पोइ तव्हां हुननि खे इहो त न ॿुधायो त सदोरी असां वटि न आहे? हा, मूं हुननि खे चयो तव्हांजी भेण राणा वटि आहे, मूं वटि न आहे। पोइ राणा खान कुझु न चयो? ख़ामोश त न हूंदो, चवंदो हूंदो त इहो सभु कूड़ आहे, सदोरी मूं वटि न आहे। ऐं सुल्तान छा चयो पोइ? सुल्तान त घणो ई बेकार आहे, चई पे तो खून जे बदले खून ऐं बाह जे बदले बाह, ऐं जेकर छोकरी असांजे हवाले न कयो त पोइ तव्हां खां संग चटी में वठंदासीं ऐं तोखे गुल्लूअ लाइ पंहिंजी धीअ जो संग ॾियणो पवंदो। इन सुल्तान जी एतिरी हिम्मत जो हू असांखे गार पियो ॾे? बानो बेगम ॾोह हुननि जो बि न आहे, ज़ाहिर आहे हुननि जी जाइ ते ॿियो को बि हुजे हा त हू आपे खां ॿाहिरि निकिरी वञे हा, पर पोइ बि मां हुननि खे जीअं तीअं करे यकीन ॾियारियो त अवांजी भेण राणा वटि आहे ऐं मूं हुननि खे इहो बि चयो त इन ॻाल्हि जा मां मूंखे सबूत बि ॾींदुसि त छोकिरी राणा वटि आहे। साईं, छा वाकई सदोरी राणा वटि आहे? सदोरी हुन वटि आहे या न, पर बानो बेगम तूं ॾिसंदी वञ त मां इन राणा खान खे कीअं थो साया कयां। इहो राणा खान न असांजो सजण आहे न सुल्तान वारनि जो। अदा घुमी घुमी ज़मीन में खॾू विझी छॾियो अथई, हाणे अची वेह। मां सोचा इहो थो, जेकॾहिं अकबर खान सच्चो आहे त पोइ राणा जहिड़ो कमीनो इंसान तोखे दुनिया में न मिलंदो। अदा उहो त आहे, तोखे अॼु ख़बर पई आहे? उहा मूंखे ख़बर आहे। पोइ सोचण छा जो? सोचा इन करे थो त राणा असां सां बि ईअं करे सघे थो छा? जेको माण्हू पंहिंजे भाउ खे बख़्शे नथो उहो असां सां चङाई कंदो। असां हर मोड़ ते राणा जो साथ ॾिनो आहे ऐं वटे तो असांजे लाइ खॾू खोटींदो। अदा जेकॾहिं अकबर खान राणा जे मथां शायदि बीहारे थो, पोइ तव्हां छा सोचो? पोइ सोचण छा जो? पासो वठी ॾींदोसांसि कुख वारी बंदूक, रत कुता ई न चटींदसि। मुंहिंजो अंदाज़ो त इहो आहे, रईस अकबर खान असांखे ऐं राणा खे विढ़ाइण जी कोशिश कई आहे। अकबर खान असांजो दुश्मन ई सही, पर हू कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदो, हू सिधो सओ माण्हू आहे। अकबर खान ॿिनि धुरियुनि खे विढ़ाइण जी कॾहिं कोशिश न आहे कई, हू हमेशह ॿिनि खे ठाहिण जी कोशिश कंदो आहे। इन में जेकॾहिं हुनजो नुक़सान थी वेंदो आहे त उहो बि बर्दाश्त करे वेंदो आहे। इन में अकबर जो कहिड़ो फ़ाइदो? पर अहिड़ो कमु अकबर खान कॾहिं न कंदो। अहिड़ा किरियल कम राणा खान ई कंदो आहे। उन राति बि राणा हलण खां न टायो ऐं राति बि हलण न पियो चाहे, ऐं तव्हां हुनखे ज़बरदस्ती वठी हलियो। जेका बि हक़ीक़त हूंदी सा साम्हूं अची वेंदी। मां वञी राणा सां मिली थो अचां, ॾिसां त राणा छा थो चए। भले भले मुआरे नो तो बाबा सभनी जूं ॾाढियूं ख़िदमतूं पे करे। बिस्मिल्लाह बाबा, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हा दा, सुभाणे तव्हांजे घर ईंदी, रध बचा सिखियल हूंदी त तव्हांजी ख़िदमत कंदी न। अम्मा, मूंखे सभु शइ तयार करण अचे थी, कम न आया कंदी। इन जो मक़सद इहो न आहे त मूंखे कम नाहे ईंदो। जुग जुग जिए मुझे दे, जुग जुग जिए। अदा, अॼु कीअं अचण थियो आहे? अदी
कहाँ पे लगे तो जो दवी दे बड़ा सलाम हो ताजो कयो था बस यो बड़ी करा को कम को ने खुश होंदे अदा खुश होंदे अभी जी बना देगी अदा हां गोहराम ई दुआ असा सा हित रहन था अदी दुआ तो खैर तुंजी आधी वो भली ते न घर में रहे तो भली अजी हरू पर नाग जे बचे के छोटी में खीर प्यारी अदा कुछ होश करे गालाए गोहराम भी हां असांजी फैमिली जो मेंबर आहे अदी तू मुका नंढी 4 ॾींहं नंढी तोखे हिन ॻाल्हि जी ख़बर कोन्हे नाग जी फितरत आहे डंको हणणु भली वो केतिरो बि टुकड़ीअ में पतो हुजे न पर जॾहिं बि ॿाहिरि निकिरंदो न डंकी ते असुल देरी कोन कंदो अदा ये असांजो मसलो आहे तू पंहिंजो कम ॿुधाए चाची मामा सही पियो चवे मामा की ॻाल्हाइण ॾियो मूंखे हिन जी ॻाल्हियुनि जो बुरो कोन थो लॻे ही भले ॻाल्हि अम्मा हाणे त तोखे यकीन थियो न अदा गोराम बदलजी चुको आहे अमा कुंज बाबा अॻिते आहे तव्हांजी मर्ज़ी मूंखे जेको चवणो हो सो मां चई चुकियुसि भली तव्हां हिन माण्हूअ खां पंहिंजूं अखियूं बंदि रखो पर मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां सफ़न सफ़ा ही जेको माण्हू आहे न इहो माण्हू तव्हां सभिनी जो कंदो डींगो ई डेरी हा जेको कुछ मूं चयो वो समझी वे ना आलम बाबा साईं समझी वियुसि तव्हां बेफ़िक्र रहो तव्हां जीअं चवंदो न ईअं ई थींदो हिन वक़्तु तोखे इजाज़त आहे ऐं हा 7 बजे खां पहिरियां सभु पहुची वञिजो वधीक देरि थियणु न घुरिजे बाबा साईं पहुची वेंदासीं हितां थोरो ख़्याल सां वञिजो थी सघे थो त राणा खान जा माण्हू या सुल्तान वारा तुंहिंजो पीछो कर ऐं ॿुध वापसी बि अहिड़े नमूने सां थियणु घुरिजे जो कंहिंखे बिड़क बि न पवे बाबा साईं तव्हां बेफ़िक्र थी रहो सॼो कमु तरतीब सां थींदो का बि लापरवाही न कबी बाबा साईं ठीकु आहे हाणे निकिरण जी कयो ये दुनिया